सदी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ये नई रिकॉर्डिंग इन जो अजीम अहमद उजन शायर फ़कीर सईद अहमद कादरी तां जॻह ये नात पेश कंदो ऐं यकीनन सॼो पाकिस्तान इन नात खे ॿुधंदो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरान पढ़म हर जाए डिठम, कुरान पढ़म हर जाए डिठम, तुझो शान उत्तम, तुझो शान उत्तम, तुझो शान उत्तम मौला, तुझो शान उत्तम। रब पाक नबूवत मदनी सोहना, रब पाक नबूवत मदनी सोहना। कई तोते खत्म तुझो शान उत्तम, कुरान पढ़म हर जाए डिठम। का गाल न हुई कायनात न हुई, चंद्र तारन सा गड रात न हुई। महबूबन करीमन ये दरबार में जिब्राइल आयो, मुझा हबीब था पुछा कल, जिब्राइल तुझी उम्र घणी आहे। अरसो करे आका न जमीन हुई न आसमान हुयो, न लोह हुयो न कलम हुयो, पेरा पेरा मुझे रब करीम मु जिब्राइल खे पैदा कयो आ। हबीब दा फरमान उन टेम ते तो जिब्राइल छा ॾिठो, अर्ज़ो करे आका ॿियो कुछ भी न ॾिठो, बस इहो ॾिठो हिकिड़ो सितारो हुयो जेको उभरंदो हुयो वरी गायब थींदो हुयो। हबीब फरमायो केतिरा दफ़ा सितारो ॾिठई, अर्ज़ो करे आका इन सितारे खे उभरंदे लहंदे मूं 72,000 मरतबा ॾिठो आ। हबीब ता फरमान जिब्राइल इहो सितारो जेकॾहिं मां नबियुनि जो सरदार तोखे ॾेखारियां, चेतो साईं सुठी ॻाल्हि आ। महबूब पंहिंजे पेशानीअ तां हिजाब जो पर्दो हटायो आ। जिब्राइल तो चवे आका उहो इहो ई सितारो आ। जिब्राइल उन सितारे खे नूरीअ खे चुमी ॾेई अर्ज़ो करे आका इहो सितारो आ। महबूब फरमायो अवल मा खलक़ल्लाह नूरी, जिब्राइल सब का पेरा पेरा अल्लाह तबारक तआला मु मुस्तफा जे नूर खे दुनिया ते पैदा करण फरमायो हुयो। सजी खलक मु मुस्तफा जे नूर मजा पैदा थिया। अर्ज़ो करे आका जेको सितारो गुम पियो थी वञे, गायब पियो थी वञे, उन जो छा राज़ आ। महबूब फरमायो जॾहिं तू सितारे खे उभरंदे ॾिसी पियो मां हबीब करीम क़ाइम कंदो हुयुमि, जॾहिं तू सितारे खे गायब थींदे ॾिसी पियो उन टेम ते मां नबियुनि जो सरदार सजदे में वञी पंहिंजे उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदो हुयुमि। इन जे लाइ शाइर तो फरमाए का ॻाल्हि न हुई काइनात न हुई, का ॻाल्हि न हुई काइनात न हुई,
चंड तारन सा गड रात न हुई तुझो नूर हुस्न ऐं वजूद हुयो 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 आयो पोए आदम तुझो शान ओतम आयो पोए आदम तुझो शान ओतम कुरान पढ़यम हर जाए ॾिठम साईं नबियन जो तू सरदार आगी असा उम्मत जो आधार आगी नबी साईं सोना नबियन जो तो सरदार आई असा उम्मत जो तू आधार आई तू शहर इल्म मुखे रब जो कसम तू शहर इल्म रब जो कसम नबियन ते कदम तुझो शान ओतम नबियन ते कदम तुझो शान ओतम कुरान पढ़या हर जाए ॾिठम तुझा इसमनवा नवे रब ही रख्या तुझा अर्श मथे खुदा खैर वंडिया सफर तवील है और निजात थोड़ी है नबी का जिक्र ज्यादा और हयात थोड़ी है मैं अपने नबी को मौलाए कायनात कैसे कहूँ मैं अपने नबी को मौलाए कायनात कैसे कहूँ अरे मुल्ला नबी बड़ा है और कायनात थोड़ी है तुझा इसमनवा नवे रब ही रख्या तुझा इसमनवा नवे रब ही रख्या तुझा अर्श मथे खुदा खैर वंडिया चुमे हर हर प्यो ही अजीम उजण चुमे हर हर प्यो अजीम उजण चुमे हर हर प्यो ही अजीम उजण चुमे हर हर प्यो ही अजीम उजण लिखी सोना इसम तुझो शान ओतम लिखी सोनो इसम तुझो शान ओतम रब पाक नदनी सुना रब पाक नबूवत सोना सजन कई तो थे खद
खत्म तुझो शान उत्तम कई तो ते खत्म तुझो शान उत्तम कुरान पढ़म हर जा एठम तुझो शान उत्तम तुझो शान उत्तम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ये नई रिकॉर्डिंग इन जो अजीम अहमद उजन शायर फकीर सईद अहमद कादरी तां जॻह ये नात पेश कंदो ऐं यकीनन